अज़ीज़ दोस्तों, मूं अव्हां खे 4 मार्च 1973 ईस्वीअ ते आगाह कयो हो त सिगोई वक़्तु अचण वारो आहे जॾहिं मुमकिन आहे त अव्हां ते वॾियुनि जवाबदारियुनि जो भार पवे। उन लाइ अव्हां खे तयारु थियणो आहे। सिर्फ़ साले ऐं लाइक़ माण्हू उन इम्तिहान मां कामयाब थी निकिरनि था। जेल में वञनि, लच्छूं झलनि, सोलो कमाइनि, पर जवाबदारी जो भार संभाले न ओलको आहे। उन कम जी सरअंजामी लाइ अव्हां खे मुख़लिस कारकुननि जो गुरू पैदा करणो पवंदो, जे कारकुननि सिंध जी सियासी, समाजी, इक़्तिसादी मसइलनि खे पूरी तरह सम्झी सघनि ऐं पंहिंजे ज़हन साफ़ करण बैदि हम ख़्याल दोस्तनि जो तइदादु वधाइनि। अव्हां खे हेठियनि मसइलनि ते ग़ौर ऐं फ़िक्र बैदि सही नतीजनि ते पहुचणो आहे। हिकु क़ौमी नज़रिए जे मुख़्तलिफ़ तसवुरनि जी मालूमात हासिलु करणु बैदि हिकु नज़रिए खे क़बूलु करणो आहे। आउं ग़ौर फ़िक्र ऐं तजुर्बे बैदि हिन नतीजे ते पहुतो आहियां त सिंध जा रहाकू ज़बान, कल्चर, तारीख़ी रवायत, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद जी बुनियाद ते जुदा क़ौम आहे ऐं क़ौमनि जी हक़ ख़ुददारीअ जे आधार ते संदुनि सियासी, इक़्तिसादी ऐं कल्चर, आज़ादी, ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ पाण फ़ैसिला करण जा हक़दार आहिनि। नंबर 2, सिंधु देश बरसगीर पाक हिंद में हज़ारनि वेरनि खां जुदा तारीख़ी मुल्क रहियो आहे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि वांगुरु खेसि पंहिंजे मुस्तक़बिल जे फ़ैसिले करण जो हर को हक़ आहे। सिंधी ज़बान क़दीम ज़माने खां सिंध जी ज़बान सिंधी रही आहे। उहा पाकिस्तान में सभ खां ज़्यादा झूनी ऐं शाहूकार ज़बान आहे। उन करे उनखे मुल्क जी सरकारी ऐं क़ौमी ज़ुबान बणिजण जो हर को हक़ आहे। मुल्की आइन साज़ी जे मसइले खे सम्झण लाइ पहिरीं हिन ॻाल्हि जो फ़ैसिलो करणो पवंदो त आइन हिकु क़ौम जी बुनियाद ते ठाहियो वञे थो या चइनि क़ौमनि जी बुनियाद ते। पहिरें नज़रिए मुताबिक़ सिंध अक़लियत में थी ॿी अक्सियत वारे सूबे जी कसरत जा मोहताज थी पवंदा। ॿिए नज़रिए मुताबिक़ को बि आइन सिंधियुनि जी रज़ामंदी खां सवाइ ठही न सघंदो। हिकु क़ौमी नज़रिए जे आधार ते अक्सियत वारो सूबो पंजाब संदुनि तइदाद, पैसे, मिलिट्री ऐं सिविल सर्विस जे आधार ते सिंध ते हावी रहंदो, जंहिं करे सिंध जे पैसे वसीले सिंध ते हुकूमत कंदो। उन नज़रिए जे आधार ते सिंध जी पैदाइश, ज़मीन, कारखाननि ऐं नौकरियुनि ते ॿियनि सूबनि जे रहाकुनि जो इस्तेहसाल रही सघंदो। हिकु क़ौमी नज़रिए जे आधार ते नज़रिए पाकिस्तान, इस्लामी आइन, मज़बूत मर्कज़ जे चुंबे मां सिंधी निकिरी न सघंदा। उन नज़रिए जे आधार ते ॿियनि सूबनि जा रहाकू हिन सूबे मां पिया कमाए ॿाहिरि खणी सूबे जी मईशत खे नुक़सानु पहुचाए सघंदा। उन नज़रिए जे आधार ते ॿाहिरियुनि मटा सटा वापार, बैंकनि, रेलवे, पुलिस, टेलीग्राफ, रेडियो, टेलीविज़न, खाणीन ऐं इक़्तिसादी इदारनि ते मर्कज़ी हुकूमत जो कब्ज़ो रहंदो। उन नज़रिए जे आधार ते दिफ़ा, परॾेही मामलनि ऐं करंसी खां सवाइ ॿियनि खातनि ते बि मर्कज़ खे इख़्तियार हूंदो। उन नज़रिए जे आधार ते मर्कज़ी असेंबली में सिंधियुनि खे सारे पाकिस्तान जी आबादी जे लिहाज़ खां नुमाइंदगी मिलंदी। उन नज़रिए जे आधार ते मर्कज़ी हुकूमत जी नौकरियुनि में सिंधियुनि खे हिन वक़्तु वांगुरु सिर्फ़ु 1% नौकरियूं मिलंदियूं। उन नज़रिए जे आधार ते सिविल सर्विस मर्कज़ी हुकूमत जे हथ हेठि रहण करे सूबाई ख़ुदमुख्तियारी बेकार बणिजी वेंदी। उन नज़रिए जे आधार ते मुल्क जी क़ौम ज़बान गैर मुल्की उर्दू ज़बान थींदी। उन नज़रिए जे आधार ते मुल्क में मज़हब ऐं सियासत गॾियल रहंदा। उन नज़रिए जे आधार ते भर वारनि मुल्कनि सां मुखासमत जी पॉलिसी जारी रहंदी। उन नज़रिए जे आधार ते ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध में कानूनाई करण जी छूट रहंदी। उन नज़रिए जे आधार ते सोशलिज़म पूरी तरह राइज थी न सघंदी। सिंधी कल्चर सिंध खे गुज़िरियल 4000 वेरनि जी तारीख़ आहे, जंहिंजी बुनियाद ते हिन पंहिंजो क़ौमी किरदार ऐं कल्चर ठाहियो आहे। उहे संदुनि क़ौमी विरसा आहिनि। उन्हनि खे विसारे नओं आयल माण्हुनि जे कल्चर में मटाइजनि सिंधियुनि लाइ पाण विसारण जे बराबरि थींदो। साम्राजी मफ़ाद जो इस्तेहसाल सिंधियुनि खे उन ॻाल्हि बाबति ज़हन साफ़ करणा आहिनि त उहे कहिड़ा मुस्तक़िल मफ़ाद आहिनि जे संदुनि इस्तेहसाल कनि था। थोरे ग़ौर बैदि पतो पवंदो त मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद संदुनि सियासी आज़ादी सलब कयो वेठा आहिनि, संदुनि इक़्तिसादी ज़रियनि ते क़ाबिज़ आहिनि, संदुनि कल्चर ते ग़लबो करे विया आहिनि। उन जा सदबाब लाइ वीचार करणो अथनि। क़ौम परस्ती छा के चइजे थो? मथे चई आयो आहियां त असां सिंधियुनि जी जुदागाना क़ौम खे मञूं था, पर ॾिसणो आहे त सिंधी क़ौम परस्ती जी बुनियाद मथां कहिड़ा आहिनि। मुंहिंजी नज़र में उहे हेठियां थी सघनि था। सिंध जी जुदा मुल्क में वैसा रखनि। पाकिस्तान हिकु मुल्क न आहे बल्कि चइनि जुदा मुल्कनि जो मजमू आहे। उन में एतमाद रखनि। सिंधी वतन ज़बान, कल्चर, तारीख़ी रवायतनि, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद जी बुनियाद ते जुदा क़ौम आहे।
सिंधी जुदा क़ौम जी हैसियत में पंहिंजी मुस्तक़बिल बाबति फ़ैसिले करण जो हक़ रखनि था। सिंधी क़ौम परस्ती जी राय में रुकावटूं नज़रिया पाकिस्तान इस्लामी निज़ाम हुकूमत मज़बूत मरकज़ पाकिस्तान जा मजमूई मफ़ाद आहिनि। सेक्युलर निज़ाम हुकूमत सारी दुनिया में हुकूमती निज़ाम सेक्युलर बुनियादनि ते ॿधल आहे, पर हिते पाकिस्तान में हिकु साम्राजी मुस्तक़िल मफ़ाद आवाम जो तवज्जा मुल्क जे हक़ीक़ी मसइलनि खां हटाइण लाइ इस्लामी निज़ाम हुकूमत जो राग उचारे रहिया आहिनि। उनजो मक़सदु अक़ल जे एवज़ मज़हब जे नाले में मिला जी अथॉरिटी हेठि हुकूमत हलाइणु आहे, जे मिला घणी क़दर सरमाएदारी ऐं हाकिम जा एजेंट थी कमु कनि था। सही जमहूरियत छा आहे? सही जमहूरियत में हेठियुनि ॻाल्हियुनि जो हुअणु ज़रूरी आहे। उनमें हिकु क़ौम जो ॿी क़ौम ते संदून अक्सरियत, क़ाबिलियत, तशद्दुद, पैसे ऐं हुनर जे आधार ते तसलुत क़ाइमु न रहंदो, जंहिंमें हिकु गुरू या तबिक़ो ॿिए गुरू या तबिक़े जो इक़्तिसादी इस्तेहसाल करे न सघे ऐं मुल्क जे जुमिले माण्हुनि खे हिकु जहिड़ा हक़ ऐं मौक़िया हासिल हुजनि, जंहिंमें शाहूकार ऐं कारखानेदार मिला ऐं पीर खे सियासत मुल्क में दस्तअंदाज़ी करण ते बंदिश हुजे। सोशलिज़म छा आहे? उनजो मक़सदु मुल्क जे जुमिली पैदावारी ज़रियनि विरासत ऐं पैसे ते अवामी हुकूमत जो तसलुत हुअणु आहे। उन तसलुत खे माण्हुनि जे मजमूई मफ़ाद लाइ कुतब आणींदे उनमें शख़्सी ऐं तबिक़ाती इस्तेहसाल जा रस्ता बंदि कयल हूंदा आहिनि। उनजो बुनियादु ज़माने जी हक़ीक़तनि ऐं अक़ल जे आधार ते थिए थो। मज़हबनि में शख़्सी ऐं तबिक़ाती मफ़ाद खे बचाव ॾिनल आहे, जंहिं करे सोशलिस्ट मुआशिरे जे हुसूल में रुकावट पवे थी। उनजो बुनियादु ज़माने जे हक़ीक़तनि ऐं अक़ल जे आधार ते थिए थो। मज़हबनि में शख़्सी ऐं तबिक़ाती मफ़ाद खे बचाव ॾिनल आहे, जंहिं करे सोशलिस्ट मुआशिरे जे हुसूल में रुकावट पवे थी। इस्लामी सोशलिज़म थींदो ई न आहे। इस्लामी आइन ऐं इस्लामी निज़ाम हुकूमत मुल्क जो आइन मुआशिरे जे हालतनि जे आधार ते हलायो वञे थो, तंहिं करे इस्लामी आइन या इस्लामी निज़ाम हुकूमत थींदा ई कोन आहिनि। जेके माण्हू अहिड़ी गुफ़्तगू कनि था से या त धोखेबाज़ आहिनि या त बेवकूफ़ आहिनि। सिंधु देश जी माना छा आहे? सिंधु देश जी माना सिंधु तास जी मौजूदा सिंध मुल्क वारी एराज़ी आहे। उन मुल्क हज़ारनि वेरियनि खां पंहिंजी अलहदा हैसियत क़ाइमु रखी आहे। सिंध ऐं सिंधु देश में तफ़ावत हीअ आहे त सिंध में सारी इंदस वैली वारो मुल्क अची वञे थो, पर सिंधु देश में सिर्फ़ु मौजूदा सिंध जी एराज़ी आहे। जीअं बंगाल जी माना उभरंदड़ ऐं ओलहंदड़ बंगाल आहे ऐं बांग्लादेश जी माना सिर्फ़ु उभरंदे बंगाल वारो आज़ादु मुल्क आहे। सिंधु देश नाले वठण मां असांजो मक़सदु उन खिते ज़मीन जी सियासी आज़ादी, इक़्तिसादी ऐं ख़ुशहाली ऐं कल्चर तरक़ी थिए थो, जंहिं हिन वक़्तु सूबे ऐं सिंध ते मुश्तमिल आहे। सिंधी क़ौम जी तकमील उहा हक़ीक़त आहे त सिंध जा रहवासी अलहदा क़ौम सॾाइण जा हक़दार आहिनि, पर उन ॻाल्हि खां बि इनकार करे नथो सघिजे त हिकु फ़ाल बाग़ैरत यकजहत क़ौम बणिजण लाइ जंहिं क़ौमी असीबत जी ज़रूरत थिए थी, सा अञा सिंध जे राहकूं पूरी तरह पैदा करे न सघिया आहिनि। उन जी राह में रुकावटूं आहिनि, तिन जे दूर करण लाइ कोशिशि करणी पवंदी। मसलन पीर वॾेरे ऐं ग़ुलाम सिफ़त मिडल क्लास जी अक्सरियत उनमें रुकावटूं आहिनि। पाकिस्तान ऐं सिंध पाकिस्तान खां सवाइ रही सघे थी, पर पाकिस्तान जो सिंध खां सवाइ क़ाइमु रहणु मुश्किल आहे। पाकिस्तान जे क़याम जो मदार हुक्मरान तबिक़े जी सिंध सां बर्ताव ते आहे। जेकॾहिं सिंध मौजूदु ज़हनियत में तब्दीली आणे सिंध ऐं सिंधियुनि जी क़ौम वजूद खे तस्लीम न कयो ऐं सिंधियुनि खे संदुन वाजिबी हक़ न ॾिना, त दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे क़ाइमु रखी न सघंदी। पाकिस्तान जूं मौजूदा सियासी पार्टियूं पाकिस्तान में मौजूदा सियासी पार्टियूं सवाइ जीए सिंध ऐं ख़ुदाई ख़ुदमतगार जी सभु आल पाकिस्तान जमायतूं आहिनि। उहे बुनियादी तरह नज़रिए पाकिस्तान जे आधार ते ठहियल आहिनि, जंहिंमें सिंध ॿियनि सूबनि जी जुदागाना हैसियत जो इनकार कयल आहे। उन्हनि में सिंधी क़ौम परस्त जो दाख़िल थियणु सिंध जी मौत जो वारनि ते सही करण जे बराबरि आहे। हुकूमतनि जी पॉलिसी सिंधियुनि खे हर हुकूमत जी पॉलिसी रखण लाइ के कसोटियूं मुक़ररु करे उन मुताबिक़ फ़ैसिलो करणो पवंदो। मुंहिंजी नज़र में हेठियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जे आधार ते अवां हुकूमतनि जी पॉलिसी बाबति राय ज़ाहिर करे सघे। नज़रिए पाकिस्तान में एतमाद रखंदड़ हुकूमत ऐं सिंधियुनि खे कॾहिं बि फ़ाइदो पहुचाए न सघंदी। मज़बूत ऐं मर्कज़ में एतमाद रखंदड़ हुकूमत सिंध जे दुश्मन थींदी। इस्लामी आइन या इस्लामी निज़ाम हुकूमत में मञंदड़ सरकार सिंध लाइ हानेकार थींदी। उसूलनि ते हलण जे बजाए इक़्तिदार जे क़याम खे तरजीह ॾींदड़ हाकिम सिंध जा ख़ैर ख़्वाह थी नथा सघनि। सिंधियुनि जी जुदागाना क़ौम ऐं सिंधु देश जी आज़ादी जे उसूलनि खां इनकार कंदड़ हुकूमत सिंध दुश्मन शुमार करे सघे थी। सिंधियुनि लाइ मुफ़ीद ख़ारजा पॉलिसी ॿाहिरियुनि मुल्कनि मां अमरीका इसराइल तां बार झुको कराइण ख़ातिर पाकिस्तान खे भारत सां विराइणु घुरे थी। अमरीका हथियारनि जी नेकाल लाइ जंगजूना पॉलिसी जी हामी आहे।
अमेरिका रूस की दुश्मनी खातिर पाकिस्तान जी मुहाजिर पंजाबी मुस्तकिल मफ़ाद तसलुत कायम रखण जी हामी आहे। चीन भारत की ताकत के एशिया में कमज़ोर करण लाइ भारत दुश्मनी इख्तियार कई आहे। उन करे पाकिस्तान के मामले में वो अमेरिका की पोइलगी में हले थो। तंहिं करे सिंधियुनि लाइ कंहिं बि हुकूमत जी अमेरिका ऐं चीन सां दोस्ती सिंधी हुकूक लाइ नुक़सानकार थींदी। भारत रूस अफ़गानिस्तान ईरान ऐं अरब मुल्कनि सां दोस्ती सिंधी मफ़ाद वटां आहे। पेन इस्लामिज़म ही नज़रियो फरसूदा ऐं बेकार बणिजी चुको आहे। आईंदा मुख़्तलिफ़ मुल्कनि सां तालुकात सेक्युलर बुनियादनि ते पैदा करणु घुरिजनि। उन ई नज़रिए में एतमाद रखण सां अण सिधी तरह सिंधियुनि खे मुहाजिर पंजाबी मुस्तकिल मफ़ाद साम्राज्य ऐं उन्हनि जी मददगार अमेरिका ऐं चीन साम्राज्यनि जी साज़िश में फासाइण जे बराबरि थींदो। सियासी इख़्लाक़ सियासत में जहिड़ी तरह उसूल मुक़ररु करणु ज़रूरी आहे, अहिड़ी तरह उन्हनि उसूलनि ते अमल करण बि लाज़मी आहे। जे माण्हू शख़्सी इख़्लाक़ बरक़रार रखी नथा सघनि, उन्हनि खां उसूली या सियासी उम्मीद रखनि ॿुमरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। इब्न अल वक़्ती ऐं फ़िरणी घणी पॉलिसी आर्जी तौर किन शख़्सनि खे वक़्ती फ़ाइदो ॾेई सघे थी, लेकिन अहिड़ी पॉलिसी क़ौमनि ऐं मुल्कनि जी देर या मफ़ाद लाइ नुक़सानकार साबित थींदी। ज़हनी क़ाबिलियत ऐं सलाहियत के बि अफ़राद गुरू या क़ौमूं हुकूमत हलाइण जूं अहल थी न सघंदियूं जेकॾहिं उन्हनि में ज़हनी सलाहियत पैदा न थी आहे। उन खां सवाइ हासिल कयल इक़्तिदार पाणीअ जो फूटी जे मिसल आहे जो हवा जे झोटे सां ख़तमु थी सघे थो। तंहिं करे जेकॾहिं अव्हां पंहिंजे मुल्क जा वारिस थियणु घुरो था त सियासी इख़्लाक़ी ऐं ज़हनी सलाहियत जा हामिल थियो। सियासतदान जा क़िस्म हिकिड़ा प्रैक्टिकल पॉलिटिशियन आहिनि ऐं जे सियासत अमली में एतमाद रखंदे आर्जी कामयाबी ऐं इक़्तिदार जे हुसूल लाइ उसूलनि खे क़ुर्बान कनि था। ॿिया आइडियलिस्ट सियासतदान आहिनि जे मुल्क ऐं क़ौम जे मजमूए मफ़ाद लाइ के उसूल मुक़ररु करे उन मुताबिक़ हलनि था ऐं ॿियनि खे उन ते हलण जी तरगीब ॾियनि था। उन्हनि वटि आर्जी कामयाबी या उसूलनि खे क़ुर्बान करण बैदि इक़्तिदार जो क़याम बेमाना शयूं आहिनि। उहे ऐं ॿिया अहिड़ा सवाल आहिनि जिन बाबति अव्हांखे ज़हन साफ़ करणा पवंदा बजाए उनजे जो अव्हां ॿाहिरि निकिरी हुकूमत जी पॉलिसी या किन पार्टियुनि जे फ़ाइदे या मुखालिफ़त लाइ कमु करे। बहितर इहा आहे त शागिर्द बिरादरी जे ज़हननि साफ़ करण वास्ते संदुनि तालीम ऐं तरगीब लाइ वक़्तु सर्फ़ कयो। अव्हांखे दावत ॾिजे थी त 12 शागिर्दनि जा ग्रुप हफ़्ते खनि लाइ मोकल वठी मुल्की मसइलनि सियासी नज़रियनि ऐं इख़्लाक़ी ॻाल्हियुनि जे विच में तमीज़ हासिल करण लाइ मूं वटि सन में अची कचहरी